अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था घारे खां। जाली फोती खाते ज़रिए 9 एकड़ 10 गुंठा ज़मीन विकिरो थियण जो इंकशाफ वारसनि जो नेशनल प्रेस क्लब घारे में प्रेस कॉन्फ्रेंस। घारो शहर जे मोतबर शख्सियत जे ज़मींदार मामू वलद ओस्मान गाद जोखियो जे औलाद यार मोहम्मद जोखियो, ज़ाहिदा रशीदा जोखियो ऐं गुल मोहम्मद जोखियो हैदर छुटो प्रेस क्लब घारो में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मामू जोखियो जेको 12/12/2010 ते वफ़ात करे वियो, उन वक़्त ते खारीसर में संदन नाले 9 एकड़ 10 गुंठा ज़मीन मौजूद हुई, जंहिंखे रेवेन्यू अमले वॾी रिश्वत एवज़ गैर वास्तेदार माण्हुनि जी मिली भगत सां जाली फोती ते रिकॉर्ड कराइण, जंहिंमें फोतीअ जे औलाद जा बयान न वरिता विया आहिनि ऐं संदन मर्ज़ी बिना ठहियल फोती खाते में हिकु अणॼाण धारी औरत परवीन जो पूर्ण नालो शामिल करे खेसि खाते में ज़मीन जो हिस्सेदार बणाए असल वारसनि खे ज़्यादती कई वई आहे। हिन वधीक चयो त इन फोती मामू जोखियो जे फोती खाते वारी ज़मीन खे कराचीअ जे बाअसरनि सां विकिरो कई वई आहे ऐं असां इन सिलसिले में मुख़्तियारकार खे दांह ॾिनी त असांखे केस में फसाइण जूं धमकियूं ॾेई संदसि ऑफिस खां ॿाहिरि कढी छॾियो। फोती मामू गाद जोखियो जे घर भातियुनि मज़कूरा ज़मीन जे फोती खाते खे मुकमल जैली करार ॾींदे ज़मीन जे विकिरे खां बि लातालुक जो इज़हार करे छॾियो आहे। इन सिलसिले में फोती मामू जोखियो जे वारसनि जाली फोती खाते में मुलवस मुख़्तियारकार शाकिरो अहमद मेमन तपेदार समेत मुलवस रेवेन्यू अमलदारनि ख़िलाफ़ सबूतनि सां नेब ऐं एंटी करप्शन खाते खे हिकु दरख़्वास्त ज़रिए शफ़ाफ़ जांच ज़रिए ज़मीन असल मालिकनि खे हवाले कराइण जो मुतालबो कयो आहे। त पोइ घारे में रिश्वत जे एवज़े ज़मीन जो जाली खाते ठाहे वेकिरो कंदड़ मुख़्तियारकार अहमद मेमन, सुपरवाइज़र नबी बख्श ऐं तपेदार असलम सुमरो ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। परवीन जेका आहे उहा मामू जी धीउ आहे, उन हवाले सां छा कयूं? असांजी उहा कोन्हे, भेण कोन्हे असांजी, असांखे धोखो करे पोइ असांजी इहो कई आहे गॾु। धोखो कई आहे असांजी हो भेणूं हुयूं, बाक़ी इहा कोन्हे। असांजो भाउ फोर थी वियो न, पोइ अली माम नालो, पोइ उन खां पोइ इहा वरी भेण कई आहे। असांखे ख़बर बि कोन्हे। ॿिए जूं धीअरूं हुयूंसीं असां न को सयूं ॾिनियूं न, ॿियो मुख़्तियार पाणे ठाहे कागर झाली असां सां ॿुधायूं कोन, ॻाल्हियूं कोन कयूं, लिकी विकिणी खाइयो पाण वेठा। असां सां कहिड़ो ज़ुल्म कयूं। असीं आहियूं दर बदर पिया थियूं, रुलूं पिया, बचा बचो जिथे तिथे पिया। असां परवीन जेकी असांजी भेण ई कोन्हे उहा। रिपोर्ट हक़ नवाज़ चांडियो, TN न्यूज़ घारो।